नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो है त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान पंहिंजी धरती हिक ॿिए ख़िलाफ़ इस्तेमालु थियण न ॾींदा। भोरपन में अफ़गान अमन अमल लाइ लाहौर प्रोसेस जे नाले ते कॉन्फ्रेंस जे इफ़्तिताह सेशन खे ख़िताब कंदे शाह महमूद कुरैशी चयो त अॼु असां अमन इस्तेहकम ऐं गॾियल मुस्तक़बिल लाइ गॾु थिया आहियूं। पाकिस्तान अफ़गान हिक जहिड़ी तारीख़, मज़हबी तालुक़, ॿोली, सक़ाफ़त रखनि था। पाकिस्तान तरफ़ां अफ़गान महाजरनि खे ॾुकण खां पनाह ॾियण ऐं भाईचारे जो नतीजो। हिन चयो त अफ़गानिस्तान समेत पाड़ेसरी मुल्कनि सां पुरअमन लाॻापा चाहियूं था। पाकिस्तान हिकु पुरअमन ऐं मुस्तहकम अफ़गान जी हिमायत करे थो। पाकिस्तान अफ़गानिस्तान पंहिंजी धरती हिक ॿिए ख़िलाफ़ इस्तेमालु थियण न ॾियनि। पाकिस्तान अफ़गानिस्तान अदम इस्तेहकम ऐं तकरार सबबि शदीद मुतासिर थिया आहिनि। हिक ॿिए विच में अदम इस्तेहकम जो माहौल कंहिं जो मुफ़ाद में न आहे। पाकिस्तान अफ़गानिस्तान जे लाॻापनि ते कंहिं बि बेएतमादी पैदा करण, वावेला या नाकारी तासुर पैदा करण न ॾींदासीं। शाह महमूद कुरैशी चयो त अफ़गानिस्तान खे वापार, मुआशी, इक़्तिसादी मामलनि में हर मुमकिन मदद कंदासीं। अफ़गान महाजरनि जी बाइज़्ज़त ऐं महफ़ूज़ ॾियण वापसी जा ख़्वाहिशमंद आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।